अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दा न्यूज़ अपडेट से गॾु आहियां माशूक पंजारो पेश आहे टंडोल हयार शहर खां गुलज़ार ख़ासकली जी रिपोर्ट। धिंगाणू बोज़दार में वापदा वारनि बिजली जा बिल अदा न करण जो जवाज़ ॼाणाए धिंगाणू बोज़दार शहर जी बिजली कटे छॾी। अमलदारनि धिंगाणू बोज़दार वासियुनि खे चैलेंज ॾेई छॾियो आहे त न्यूज़ हलायो या नेट ते पोस्टूं हलायो, बिजली बहाल न कंदासीं। धिंगाणू बोज़दार वासियुनि जो चवणु आहे त 3+4 ते केतिराई प्राइवेट ट्यूबवेल हली रहिया आहिनि। लखे रुपयनि जी उगाड़ी थी रही आहे। पैसनि एवज़ केतिराई गैर क़ानूनी कनेक्शन हली रहिया आहिनि। उन्हनि जा यूनिट बि असां ते हया वञनि था। असां हेॾी महांगाईअ में घर जी चुल्ह ॿारियूं या वाधू बिल अदा कयूं। बदमस्त लाइनमैन अरबाब लाशारी ग़रीब आवाम ते ज़ुल्म जी इंतहा करे छॾी आहे। अमीरनि जो एसियूं हलनि त बिल 200 रुपया ऐं ग़रीबनि जो हिकिड़ो बल्ब ऐं हिकिड़ो पंखो हले त बिल 5000 रुपया। ग़रीब आवाम जी चेल त चिॿी थी वई आहे। रहवासियुनि जो इंतज़ामिया तोड़े आला अमलदारनि ऐं हेस्को चीफ खां मुतालबो आहे त धिंगाणू बोज़दार जे 3+4 फीडर ते प्राइवेट ट्यूबवेल ख़तमु कराए वञनि ऐं ग़रीब आवाम खे रिलीफ ॾिनो वञे।